नाज़िन वदेजी में मदरसे अॻियां गंदो पाणी बीठल हुजण सबब शागिर्दनि तोड़े शहरियनि खे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था हिन रिपोर्ट में। जी नाज़िन, मदरजी शहर जे बाईपास का वॾो मदरसा अल कासमिया है, उते जेको आहे सो इमाम बख्श जेको आहे सो प्राइमरी स्कूल भी है, जिते हफ़्ते में ईंदा आहिनि जी SOP तहत अचो त उते जेको आहे सो उन्हनि खां पुछूं त उन्हनि जे मदरसे जे शागिर्दनि ऐं तालिब इल्म जेको आहे सो जेके पढ़ाए रहिया आहिनि उन्हनि जो हिते धरणो आहे सखर लाड़काना रोड ते मदरजी बाईपास लिंक खां। उन्हनि जो चवणु आहे त असांखे हिन गंदे पाणीअ मुज़ी मर्ज़ में फासाए छॾियो आहे, असांखे निमाज़ में क़ुरान शरीफ़ में वध में तकलीफ़ दुश्वारी आहे। अचो त उन्हनि खां पुछूं हुननि जो छा चवणु आहे। नाली ठारा ॾियनि था, वरी साॻी या किराइनि था हथ सां। असांजा तालिब बीमार थी पिया आहिनि। असां हे पाण नंढड़नि तालिबनि गॾिजी एहतिजाज कयो आहे, न त ॿी सूरत में असां जमात कासमिया घुराए सखर रोड ऐं लाड़काना रोड ब्लॉक कंदासीं ऐं असांखे बीमारियुनि खां बचायो वञे। गंदो पाणी मुसलसल मदरसे में अची रहियो आहे ऐं इहो मसइलो हल न थियो आहे ऐं असांजा तालिब इल्म अरबी फारसी हिफ़्ज़ नाज़रा स्कूल पढ़नि था। मौसूम बचड़ा गंदे पाणी में बीमार में मुब्तला थी विया आहिनि ऐं जेसि ताईं इहो मसइलो हल न थींदो असांजो इहो एहतिजाज जारी रहंदो। ख़ुदा वास्ते असां इहो अर्ज़ु कंदासीं, महिरबानी करे तवजो ॾियो। इन जे हिसाब सां मदरजी शहर जो आहियां, हे बचड़ा सभिनी जा आहिनि, मुंहिंजा छड़ा न आहिनि, सभिनी जा बचड़ा आहिनि। इन्हनि खे वॾी तकलीफ़ आहे त पाणी बि जेको अचणु वञण दॻो इहो बंदि थी वियो आहे। वॾी तकलीफ़ आहे, हद खां वधीक। असांजो अर्ज़ु आहे त महिरबानी करे साईं खे मुसीबत मां छॾाए वञे। ॾिसूं था ऐं उन्हनि सां असां जेको आहे त जाको लाको मां आया हुआ मुख़्तलिफ़ ॾींहंनि में मुख़्तलिफ़ उन्हनि शिकायतूं खणी आया पे, असां उन्हनि जूं उहे शिकायतूं दूरि कयूं आहिनि। बाक़ी इहो असां नालो जेको आहे त ठाराए तयारु कयूं था त कुझु अहिड़ा असांजा जेको आहे त मुख़ालिफ़ धुर आहिनि या कुझु अहिड़ियूं आहिनि दोस्त जेके अचे चोरी अचे उहा शइ भञी था वञनि। सो अलाह बहितर कंदो। हाणे हीअ जेका नई शरारत थी आहे त हिनखे फेस कयूं था, सुभाणे इंशा अल्लाह ताला कोशिशि कयूं था सुभाणे जे ॾींहं में। महीना थी विया आहिनि, हिन मदरसे में पाणी अचे थो, मदरसे जो हिन मदरसे में पाणी अचे थो। पाणीअ जे ख़िलाफ़ असां ॻाल्हाए रहिया आहियूं त हे पाणी बंदि नथा कराइनि। नाली जिथां ठाराइनि था उतां हर हर भॼी थी पई, वरी उनखे ठाराइनि था वरी ॿी भॼी थी पई। तंहिंजे करे असां चऊं था त हिन नालीअ खे ठारायो। तालिब हर हर बीमार थी पवनि था, असां बि बीमार आहियूं हिन महिल ताईं। ऐं तंहिंजे करे असां चऊं था त नालीअ खे ठारायो वञे, न त जमायत कासमिया खे असां काल करे इन लाड़काणो रोड ते ऐं सखर रोड ते धरणो हणी असां बीहंदासीं। कैमरामैन समी मीरानी सां गॾु सूर्य मीरानी, मेहरान TV, मदरजी।